दोस्तों अॼु जी अपडेट में सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सील्ड पापनगर जी। जी हाँ दोस्तों, छा अचण वारे एपिसोड में मल्हार जी शादी थी वेंदी या बलाज खान पुलिस जे हथां हुनखे खणाए वठंदो ऐं बहानो ॻोल्हींदो, या बलाज खान खे ख़बर ई न पवंदी, या बलाज खान राबेल खे अगवा कराईंदो। आख़िर अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे? हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों दरअसल जेको आहे हाणे मल्हार इन ॻाल्हि में फासी वेंदो जेको हुन बलाज खान जे घोट जे मथां हमिलो कयो शेर दिल सां गॾिजी करे कैदनि खे छॾाइण वारो। हाणे पुलिस जीअं तहक़ीक़ात कंदी तीअं मल्हार ऐं शेर दिल हथीका थी वेंदा ऐं वरी ओॾो बलाज खान खे जॾहिं ख़बर पवंदी मल्हार ऐं राबेल जी शादी जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त हू अञा बि इनखे हथीको करण जी कोशिशि कंदो। थी सघे थो त राबेल खे हू अञा वधीक प्रेशर ॾे, ब्लैकमेल करे बलाज खान ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां रिश्तो भञ कड़ी करण जी कोशिशि कराए राबेल जे हथां, या मल्हार खे ब्लैकमेल करे। अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। अचण वारा एपिसोड ॾाढा सनसनीखेज़ थियण वारा आहिनि, दिलचस्प थियण वारा आहिनि ऐं VIP थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन उदासी टिक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई चैनल आहे। मिलंदासीं कंहिं नई ऐं ज़बरदस्त अपडेट में।